फौजिया पखी ऐं सब्सक्राइब टू परदेसी HK दोदानी, सब्सक्राइब टू HK दोदानी। अवां जॾहिं बीमार हुयूं ऐं मौत जे बिस्तरे ते सुतल हुयूं, उन वेल कंहिंजी का यादि, कंहिंजा के सूर, वरी जीअण जी का आस, का तमन्ना, कंहिंखां का शिकायत, कंहिंखे को ॾोरापो। ॾिसो न उहे कीअं जीअंदा जिन जा दिल वारा दोस्त देश छॾे परदेस हलिया विया हुजनि। बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में उहे परदेसी पखी पिया पुछाईंदा ऐं मूं वांगुरु इहे ई सूर पिया रोअंदा। कहिड़ा? मुंहिंजा परदेसी पखी मूंखे तुंहिंजी लॻी तोसां ॻाल्हि सची आहियां बीमार पई ॾिठो जिन हाल अची रुना से पार कढी तोसां ॻाल्हि सची आहियां बीमार पई। मुंहिंजा परदेसी पखी मूंखे तुंहिंजी लॻी तोसां ॻाल्हि सची आहियां बीमार पई। परदेसी पखी मूंखे तुंहिंजी लॻी तोसां ॻाल्हि सची आहियां बीमार पई। सची आहियां बीमार पई। मुंहिंजा परदेसी पखी मूंखे तुंहिंजी लॻी तोसां ॻाल्हि सची आहियां बीमार पई।
तोला ता नैण रोवन घोड़ा ता गड़े पवन तो सां ॻाल्हि सची आया बीमार पई मुंहिंजा परदेसी पखी मूंखे तुंहिंजी लॻी तो सां ॻाल्हि सची आया बीमार पई ॾिठो जिन हाले अची रुना से पार कढी तो सां ॻाल्हि सची